अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है। हिकिड़ो शख़्स महिनत मज़दूरी करे थो अने ॿिया इन मथां ताना मारीनि था त कुरो कयो खपे। पहिरीं सवाल सुनो था। ख़ुश आमदेद भलीकार जी, सवाल फरमायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू जी। मूंखे उम्मीद आहे त शेख मोहतरम ऐं ख़ैरियत अने आफ़ियत से हूंदा। अल्लाह रब्बुल आलमीन खे हमेशा ख़ैरियत अने आफ़ियत से रखे, आमीन। शेख मोहतरम, सवाल ई आहे त हिकिड़ो व्यक्ति आहे जेको ॾींहुं अने राति महिनत अने मुशक़त करे थो, पंहिंजी अने पंहिंजे घर वारनि जी ज़रूरियात खे बहितर तरीक़े से ज़रूरियातनि खे पूरी करे थो, पण इन जे बावजूद पण इनखे घणखरा माण्हू उनजा दोस्त अने अहबाब उनखे मीणा अने ताना ॾियनि था, चवनि था कि एतिरी तूं महिनत अने मुशक़त कोरेला करीं थो, एतिरी हाउ छाउ कोरेला करीं थो, त इनखे कुरो करणो खपे। इन सवाल जो जवाबु ॾेई करे इन शुक्रिया जो मौक़ो इनायत फरमायो। इनखे कुरो करणो खपे ऐं ॾसियो त इन सूरत हाल में जेके भाउ अड़ोस पड़ोसन मथे ताना मीणा हणे था उन्ही जा ताना मीणा नज़रअंदाज़ कया खपे। अने जेकी उहो तकलीफ़ ॾिए था, सताइनि था, टॉर्चर कनि था, तंहिं मथे इनखे सब्र कयो खपे अने पिंड जी महिनत मज़दूरी तंहिं में इनखे जारी रखियो खपे। पिंड जो टाइम शर्त इहा आहे त 5 वक़्त जी नमाज़ पढ़े अने हलाल कमाई होए त